अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा आयो AK सिंध न्यूज़ ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ में रुकन बोड़ा बोर्ड मुतासिरन लाइ ट्रांसपेरेंट हैंड्स तरफां कराची के डॉक्टरन की टीम रुकन बोड़ा कुंभरपाड़े पहुती, जिते एक ॾींहं लाइ फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें हेपाटाइटिस B, C जूं टेस्टूं अल्ट्रासाउंड करण सां गॾोगॾु मेडिकल दवाऊं पिण मरीज़न खे ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते रहमतुल्लाह कुंभर AD मंगरियो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां रुकन बोड़ा में बोर्ड जे सूरतहाल खे मद्देनज़र रखंदे ॻोठ जे ग़रीब मरीज़न के इलाज लाइ ट्रांसपेरेंट हैंड्स ऐं कराची जे दोस्तन खे अर्ज़ कयोसूं। साईं जन जूं महिरबानियूं, जिन्हनि डॉक्टर टीम मोकिले ॻोठाणनि हिन ॾुखे टाइम में बहितरीन इलाज सां गॾु सुठियूं दवाऊं ॾिनियूं। ऐं साफ़ी दोस्तन जो भी शुक्रगुज़ार आहियां, जंहिं ख़ैर जी कम में असांजो साथ ॾिनो आहे। सांगड़ में जमाल बुगटी की रिपोर्ट मुताबिक बोर्ड मुतासिरन लाइ ट्रांसपेरेंट हैंड्स तरफां कराची के डॉक्टरन की टीम रुकन बोड़ा कुंभरपाड़े पहुती, जिते एक ॾींहं लाइ फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें हेपाटाइटिस B, C जूं टेस्टूं अल्ट्रासाउंड करण सां गॾोगॾु फ्री मेडिकल दवाऊं पिण मरीज़न खे ॾिनियूं वयूं।